अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, जलाल चा ने पंहिंजी ज़बान मुख़्तलिफ़नि में पंहिंजा कलाम रिलीज़ कया। अॼोको जेको कलाम तव्हांजे लाइ खणी आहियूं इहो सराइकी ज़बान में कलाम आहे दोस्तों, ऐं पंहिंजे दौर जो हिकु नायाब कलाम आहे, तमामु बहितरीनु। जलाल चा ने पंहिंजी ज़िंदगीअ में 16 खां 17 हज़ार एल्बम रिलीज़ कया, लेकिन कमो बेश जेको आहे सो 5000 खां मथे जेको कलाम आहिनि उहे सराइकी ज़बान में जलाल चा ने रिलीज़ कया। हिन जा बोल इहे आहिनि, सितम न कर सितम गरा। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे, बस कितम तेरी यारी करूं। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो ओ दिलड़ी लगी वई अनजान सा, ओ दिलड़ी लगी वई अनजान सा, बात विंदड़ सजुवान कलाम आहे जेको तमामु बहितरीनु कलाम आहे, सराइकीअ में कलाम आहे। ऐं उमेद आहे त तव्हां दोस्तनि ॿुधंदड़नि खे बि तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं असां कोशिशि करे सर्च करे तव्हांजे लाइ केस्टूं खणी ईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ केस्टूं। ऐं तव्हांखे को बि राह विंदड़ मेहमान सा, दिलड़ी लगी वई अनजान सा, ओ दिलड़ी लगी वई अनजान सा। कलाम जलाल चांडी जो पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। असां कोशिशि करे उहो कलाम तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। अल्लाह ने